तारुफ करार जहां मुझे हुज़ैफा है अगला सही पढ़ना है जो मुझे मौसू है मुझे खाबंदी से अली जी महफिल जामोर जनाब प्रिंसिपल साहब मौजे उस्ताद साहिबान ए मेहमान निगरानी ए मेरा प्यारा साथियों अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अली जी महफिल जा सिंगार ए मेरे जी सिंध जा हकीकी वारिस मेरा साथियों पान अली जैन मकसद लाकर चाहे वो मकसद सिर्फ महफिल मौसीकी ना है वो मकसद सिर्फ जश्न मनाना ना है वो मकसद सिर्फ सिंध की नई नस्ल के सिंध की सकाफत है तहजीब के मुकम्मल तरह अदा करना है असां दे सिंध जे सूफियन वलियन बुजुर्गन दरवेशन जी रही है जिन्ना हमेशा अमन मोहब्बत ऐं भाईचारे जो दस मिलियो उन जा सबूत वहीं जेतरे जी तारीख है सिंध बाबुल इस्लाम जिता इस्लाम की शुरुआत थी सिंध समूरी सोन सिंध सरी सुरहान सिंध समूरी सोन सिंध सरी सुरहान सिंध समूरी सच सिंध सरी सान सिंध बिटाई गोरे जी सिंध बिटाई सान मौज भर मेहरान सदा रहे सिंध में जनाब सदर असांखे असांजी सिंध ते फ़ख्र आहे मूमल जी माण जहिड़ी सिंध खुशबू जे दिलेरनि जहिड़ी सिंध कलंदर जी नगरी जहिड़ी सिंध जंहिंते असांखे अॼु ताईं फ़ख्र आहे ता क़यामत ताईं फ़ख्र रहंदो जनाब सदर मूंखे अफ़सोस आहे असांजी सिंध धरती जेके बि बहादुर ऐं जवान गुज़रिया आहिनि उन्हनि खे असां विसारे छॾियो आहे असांखे घुर्जे त असां उन्हनि वांगुरु बहादुरी ऐं हुकुल वतनी अपनाइणु घुर्जे त जीअं असीं बि पंहिंजी सिंध धरती लाइ कुझु करे सघूं उन खां पोइ असीं क़यामत ताईं जो बि थी सघूं इहा आख़िर में शइ भेजी आहे रूह में आइंदा मालूं दे सजूं रूह में आइंदा मालूं दे सजूं तक पंहिंजा अञा लहंदा किथे सिंध अजरक में वही आ वेड़जी आशिकीअ जा रंग सेड़ंदा किथे